भलो ॻायो आहे छोकिरे इहो कलाम बि। कागज़ समझी माखे फाड़े छॼें, कखुपन समझी साड़े छॼें, ओ अंदर मुंहिंजो ला साड़े छॼें, मुंहिंजे घर में अनवटो कोन्हे रिश्तनि वारा। अलाए काॾे पाड़ पटिजे न, रिश्तनि वारा ई गुम थी विया आहिनि। कल्ह बि अस्सलाम वालेकुम आसिकुला। वालेकुम सलाम। अरे है वॾो नालो ॿुधो आहे। हेॾे हेॾे मुंहिंजे झोलीअ में वेह। अलाए काथों असां पंधु करे आया आहियूं, तुंहिंजो नालो ॿुधी त मासीकुला वॾी मशहूर आहे, वॾा रिश्ता कराईंदी आहे। असां बि आया आहियूं ॿ ॼणा, चयोसीं वञूं मासीकुला ॾे को वञी को रिश्ते लाइ को सुवाल कयूंसीं। अबा छा कंदो आहे छोकिरो, पुटु आहे तुंहिंजो? मासी मूंखे पाण खे शादी करणी आहे। हाँ पाण खे। तोखे पाण खे शादी करणी आहे? हा एतिरो वक़्तु काथे है? बस इहो धंधे में हिन में हुन में लॻा पियासीं, ज़िंदगी ईअं गुज़री वई आहे। धंधे में जिंदगी गुज़री वई, शादी वादी जी तोखे गणती कान्हे, हाणे तूं शादी कंदे जी? हाणे उमिरि चढ़ी हली आहे, चयोसीं पोइ बि कुझु पोइ हिते त को हुजे नी सार संभार वारो। सदको वञा तुंहिंजे मिल्कियत अथऊं, वाह जो तोखे टेम यादि आयो आहे। अब आहे ॾिसे त कना तां लॻियूं पयूं आहिनि, शामियानो को लाहे वियो आहे, हाणे शादी कंदो मुंहिंजो अबो, हाणे पणबो, हाणे मोड़ ॿधबा। मोड़ काथे ॿधबा जॾहिं को हणिजे। सभु कुझु सेटिंग थी वेंदी, छड़ो तूं रिश्तो कराए। कारोबार कहिड़ो कंदो आहे? कारोबार वेल्डिंग जो कमु आहे मुंहिंजो। वहीद वेल्डिंग वारो सॼे इलाइक़े में मशहूर आहे। हाँ वहीद वेल्डिंग वारो। वाह 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 वाह। पोइ पंहिंजे वात जी त वेल्डिंग न कराई थी, वाश ॻाल्हाइण में फ्री थी वञई। वेल्डिंग कंदे कंदे सॼो ॾींहुं चिड़गा उथनि थियूं, इहे बूथ में कपिड़नि में हथनि में इहे लॻनि थियूं ठही वियूं इन में। अहिड़ी गुलां तुंहिंजा नसीब। अॼुकल्ह कहिड़े क़िस्म जा रिश्ता था अचनि। ओ भाऊ बख़्तुल्ला सिरोही मोकिलियो आहे रिश्तो, ओॾो अरोड़ मां इमरान सिरोही। हाणे इमरान सिरोही फोटू जो ॾिसां त हा त मुंहिंजो ई ॾरी पियो, वरी जो मोकिलियुमि रिश्ते वारनि ॾे त उन्हनि मुंहिंजी एॾी बेइज़ती कई आहे, एॾी मुंहिंजी बेइज़ती कई त मासी गुलां अगरि रिश्तो न ई कराइणो त तूं न कराया न, हे तूं रिश्तो मोकिलियो आहे। नक जो छोरे जो हीअं लड़के पियो ॼण का सूंड किरी पई आहे हाथीअ जी, बाहि ॾे साड़ियास करे मुंहं में। ऐं बा हे छाजे लाइ आयो आहे? मासी गुला मां रिश्ते जे लाइ आयो आहियां। ओलो रखुदणी हे भी रिश्ते लाइ आयो आहे? जी जी। गुरुवान छा? न न। छा कंदो आहे? गाह जो कमु कंदो आहियां। गाह जो कमु कंदो आहे? जी दुकान आहे। गाह जी मडी, मडी चवंदा आहिनि नी, गाह जी मडी थी है नी? जी जी उहा ई। हाँ जंतर लूसण जंतर पंजो चोकर सॼो सामान आहे, परिंदे ताणी सॼो सामान? सॼो सामान आहे। हाँ पोइ खाई बि पाण वेंदो हूंदे, चोकर बि खाईंदो हूंदे, बूसो बि खाईंदो हूंदे, पलाल बि खाईंदो हूंदे, मुंहिंजे पलाल जा पॾियल पाॾा। कुझु खाईंदा आहियूं, कुझु वरी खपाईंदा आहियूं। कुझु खाईंदो आहे, कुझु खपाईंदो आहे। हा। अॻे काथे हुजो तव्हां ॿ जोड़ में आया और छा थींदा हो? दोस्त आहे। हे दोस्त थी? हा जी। अॼु तोखे ख्याल आयो त मां रिश्ते जे लाइ वञा, दोस्त जी बि शादी करायां, मां पंहिंजी बि शादी कयां? बस इहो राति वेठा हुआसीं ईअं पाण में कचहरी कयूं पिया। हा। उमिरि गुज़री वई, न को औलाद न का शइ, शादी को सवा कहिड़ी ज़िंदगी आहे। पोइ तूं हाणे छा थो सम्झे त औलाद थींदी या औलाद वारी पढ़ण में? बस सलाह ॾींदो छोकिरी का भलड़ी शादी कराए असांखे। छोकिरी अहिड़ी हुजे जे शादी करे वञूं त इहे पाड़े ओड़े में ईअं बसि हलचल मची वञे। वाह जी शादी करे आयो आहे वहीद वेल्डिंग वारो। वाह 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 वाह, छोकिरी तोसां शादी कंदी। तुंहिंजो नालो असां वॾो ॿुधोसीं, वॾी ख़ुशी सां आहियूं, उमेद करे आहियूं। अल्लाह मां ॾिठो हिकिड़ो तो जहिड़ो गॾ हुयो, सिरा पिया ढोइनि भठे ते, सफ़ा तुंहिंजे मुहांडे जिते सिरा पिया ढोइनि। हाणे तूं रिश्ते जे लाइ आयो आहे, हाणे तूं कुल्हनि ताईं क़बर में पियो, तूं हाणे रिश्ते जे लाइ आयो आहे। कोन था संग मिलनि मूंखे तव्हां जहिड़नि जे लाइ। बेकार कंहिं जाइ जो बेहया हो अछो मथो करे, हे वरी जेका कलर लाइ थिपे करे रिश्ते जे लाइ अची पहुतो आहे, हथे खाली हथ लोॾींदो आयो आहे। ईअं न त मासीअ ॾे वञा को मिठाई वरी ख़र्चो कुझु ख़र्चो पाणी ख़र्चो पाणी ॾियां न असां ॾियूं था, रिश्तो करा। हूअं त मां वठंदी आहियां 50,000 रुपया, पर तव्हांखे केरु पढ़ाईंदो, तव्हांखे संग ॾींदो केरु?
मासी गुला लखो रुपयो ॾींदासीं शादी कराए पर शादी कराए लखो रुपयो कराई शादी कराई लखो रुपयो तोखे मिठाई में ॾींदासीं वॾियूं मिठाई उमेदूं जो करे दॿो आयासीं, वॾियूं उमेदूं करे आयासीं। हा कर, तूं हा कंदे न सभु कुझु थी वेंदो। मां हा कंदसि छा मां पाण बस छा तो वटि इलाही रिश्ता आहिनि, रिश्तनि जी कमी न आहे। शर्म नथो अचई शर्म नथो अचई राह त इहो चश्मो राह त इहो चश्मो शर्म नथो अचे त रिश्ता खणी माॾे थी पतो करे थी मासी अञा उमिरि पई आहे असांजी। अञा उमिरि पई थी काहे न गॾ खुरासानीअ के बेहयाव मासी विड़े थी पई। मासी विढ़े थी हली रिश्ता ॾिस हालत ॾिस जंघाई फिरियूं पई त हीअं था हलनि हिक ॿिए जे टेक ते मार का पयव कोढ़ को थिएव